colleagues and consultants. And I again welcome you, all my counterparts who have come here to attend this TOF on wheat crop. जहर जो इस्तेमाल करना इंटीग्रेटेड पेस्ट मैनेजमेंट सारी तरह से है IPM की डेफिनेशन है IPM is a sustainable approach to manage insect pests and enable farmers to reduce the use of pesticides. तो हिते भी नदी ॻाल्हि असां ज़हन में रखूं त जिथे तव्हां ॾिसंदो IPM जो ज़िक्र थो अचे त उते FFS जो ज़िक्र लाज़मी अचे थो या जिथे FFS जो ज़िक्र आहे त उते IPM जो ज़िक्र ज़रूर अचे थो. अच्छा माना हे ॿई मज़बूत रिश्तो आहे IPM जो ऐं फार्मर फील्ड स्कूल जो जीअं तव्हां हिनखे अञा वधीक कंफर्म करण जे लाइ जेका पोइ डेफिनेशन हुई त तव्हां अगरि आख़िरी लाइन पढ़ंदव त लिखियल आहे टू प्रोमोट इंटीग्रेटेड पेस्ट मैनेजमेंट. ये फार्मर फील्ड स्कूल की डेफिनेशन का असां पढ़ूं वरी जॾहिं असां अची तव्हांजो IPM ते त आख़िरी लाइन enable farmers to reduce the use of pesticide. साईं मजा सर जो मां अर्ज़ु कयां त ही जेका बिल्कुलु चई सघो चई सघो नो इशू उते मां इन तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधायां त हे हिकिड़ी का स्पेसिफिक डेफिनेशन आहे हर साइंसदान पंहिंजी डेफिनेशन ॾिनी आहे तव्हां लिटरेचर ॾिसंदो तव्हांखे कई समय हज़ारे डेफिनेशन मिली ही हिकिड़ी मां जनरल डेफिनेशन जेके दोस्तनि खे आसानी सां सम्झ में अचे इन लाइ मां उहो पिक कई. अच्छा नेक्स्ट स्लाइड जेका ही भले कोई दोस्त नोट डाउन करण चाहे. Pests and insects are small animals that is harmful or damages crops. Side means killer or act of killing. यानी मारींदड़ या मारण जो अमल कंदड़. हाँ हिन ॿिन्ही लफ़्ज़नि खे मिलाए ही लफ़्ज़ ठहियो अथव पेस्टिसाइड. ये कुछ इंफॉर्मेशन तव्हां दोस्तनि जे लाइ मां हिन स्लाइड ते चवंदुसि त कुझु दोस्तनि जा बि व्यूज़ अचनि मां पढ़ी कोन्हे. Pesticide kills to beneficial insects that are not harmful anyway to our plants, animals, environment and humans. त ही निशान पॉइज़न ही दोस्त पेस्टिसाइड जी जेका बि बोतल खणी ॾिसंदा छा हुन ते ही निशान हूंदो आहे छा मतिलबु छा आहे त हिन डेंजर ख़तरनाक हा माण्हू पीतो मरी वियो माण्हू बचंदो ई कोन माना ज़हर खैर हाणे इहो हिकु अलॻि डिस्कशन आहे हिन ते ॻाल्हाईंदासीं. हिते इन में कमाल आहे असांजी पेस्टिसाइड्स कंपनीज़ जो डीलरनि जो उनजा जेके सेल्स ऑफिसर्स आहिनि उन्हनि जो चवंदा आहिनि न त अगरि कूड़ खे सच साबित करणो आहे त एॾो त कूड़ भरजायो जो माण्हू हुनखे सच सम्झण लॻा. दवा इन करे था चवनि जो हुननि जो मेन टारगेट हूंदो आहे क्रॉप मां असांखे प्रोडक्शन वठूं. हाणे प्रोडक्शन खे जेको हुनजी शइ खे नुक़सान थो करे उहो थो करे इंसेक्ट. पोइ इंसेक्ट खे मारनि था इहा हुननि जे हिसाब में इहा हुनजी दवा थी वई. एग्ज़ैक्टली तव्हांजे सवाल जो जवाबु हिन नेक्स्ट स्लाइड में अचणो आहे. तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे. छा थो थिए इन ॻाल्हि खे मां तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधायां. जीअं तव्हां चयो त इंसेक्ट खे मारणु मक़सदु आहे त मां वरी हिते हिकिड़ो ॿियो सवाल तव्हां खां काउंटर क्वेश्चन थो पुछां त छा असांजी फील्ड में बेनिफिशियल इंसेक्ट्स न आहिनि. स्प्रे जे करे बेनिफिशियल जेको आहे इंसेक्ट हूंदो आहे हमेशह सरफेस ते हूंदो आहे पहिरियां उहो मरंदो आहे पोइ हाइडिंग में हूंदा आहिनि. थोरो जेको एडिशनल थे डेफिनेशन में pesticides kill to the beneficial insects. Pesticides kills the harmful as well as beneficial insects. As well as. Pesticide not says that this is the harmful.
शुरू सां थोरो डिफरेंशिएट थी करे लाइक किन से beneficial एज विल बेनिफिट मीनिंग सही है साईं शेर साहब किबला in a slide में जैसा differentiate कयूं पिया the beneficial insects पिया and harmful insects पिया. Insects they eat the harmful insects and their eggs are beneficial. Insects जिनके पास predator भी चऊं था, squirrel भी चऊं था. And insects they are harmful in any way to plants, animals or humans or harmful insects. Clear है यानी कि थोड़ा एक्सप्लेन करिए. हर वो जीत जेको नुक़सानदेह जीत खे खाए थो या उन्हनि जे एग्स के आननि खे नुक़सान थो रसाए उहो असांजो दोस्त कीड़ो बेनिफिशियल इंसेक्ट प्रीडेटर चऊं था. ऐं साॻी तरह सां अगरि को बि जीत जेको नुक़सानदेह आहे असांजी फसलुनि जे लाइ हानिकार आहे असां लाइ या असांजे जानवरनि जे लाइ सो नुक़सानदेह. A good scientific estimate is that there are 10,17,018 species of insects in the world. That means you could spend your whole life looking at different kinds of insects and never see them all. हाँ एक लख जीत शाला सभी नुकसान देना है. इनमें ये समझो 40-50% फायदे बंद. Pesticide companies जो रोल जो है या अब आपको समझ या ये इनका कौन है इनका पेस्टिसाइड से कमाल नहीं तो लगा सकते हैं. ये कोई इन्वेस्टर है बिजनेसमैन है वो पर पैसों तो लगा है कंपनी को लॉन्च करे पेस्टिसाइड प्रोड्यूस तो करे डिस्ट्रीब्यूट तो करे पहले सेल्स ऑफिसर्स के थ्रू मार्केट तो करे नाणो तो कमाए भॼी थो वञे हलियो थो वञे मक़सद जो पूरो थियो हुनखे पैसा मिलिया हुनजो को सरोकार कोन्हे त को हारी असांजो जीअं थो नुक़सान में या फ़ाइदे में लोभ